सुभाणे गुरु पूर्णिमा है और या गुरु ग्रंथ साहिब में मां तो चवंदा आहिनि कि गुरु गीता छो जो अरणा लेंजो कोई शब्द नंढड़ो ना है ब शब्द मिले करे एक ही पेज ते लिखियल आहिनि अरणा लेंजो इनके मां चवां गुरु गीता इन शब्दन के ही माण्हू ॿुधे तो गुरुअ जी महिमा जे चयो वञे त भगवान खां वधीक श्रद्धा जंहिंजे अंदर में आहे उनजे अंदरों बोध खुलियो आहे जंहिं ईअं भाव करे गुरुअ में श्रद्धा कई आहे पंहिंजे पंहिंजे गुरुअ में जंहिंजो बि जेको गुरु आहे जंहिंजो मां त नालो इन करे मां सत्संग में बि प्राय नालो न खणंदा आहिनि जे नालो खयोंसीं त गुरुअ खे बि तव्हां द्वैत में आणे छॾियो उहो अद्वैत आहे उहो विराट आहे जे नालो खयोंसीं त द्वैत थी वेंदो संकीर्ण थी वेंदो कबीर चयो आहे गुरु गुरु की महिमा चई नथो सघां कबीर एॾो तक चयो सत समुंड सात समुंदर स्याही करूं करम करूं बर्रा कलम याने पेन मां पूरे बन जा हाणे ॻाल्हि त ॾाढी वॾी आहे एॾी त माण्हुनि खे इन्हनि लॻंदो त ईअं पर हुन जी भाव अहिड़ो हुयो सात समुंदर स्याही करूं कलम करूं बनरा धरती को कागज करूं गुरु जी महिमा मां चई न सघंदुसि इहा श्रद्धा आहे ऐं मां पहिरियों तव्हां सभिनी खां पुछां पोइ तूं ॿुधण में अचे थो जंहिंखे न अचे उहो हथु मथे करे ॿुधण में अचे थो न हा हाणे सभु मिली करे चओ गुरु 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 कर मन मोर गुरु बिना मैं नाही ओ बोलो गुरु 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 कर मन मोर गुरु बिना मैं नाही हो गुरु 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 कर मन मोर गुरु बिना मैं नाही हो गुरु 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 कर मन मोर गुरु बिना मैं नाही हो गुरु बिना मैं नाही और गुरु बिना मैं नाही हो गुरु बिना मैं नाही हो गुरु बिना मैं नाही हो गुरु 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 कर मन मोर गुरु बिना मैं नाही हो गुरु 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 कर मन मोर गुरु बिना मैं नाही हो गुरु की टेक रहो दिन रात झांकी कोई न मेटे दात गुरु की टेक रहो दिन रात झांकी कोई न मेटे दात गुरु की टेक रहो दिन रात झांकी कोई न मेटे दात गुरु की टेक रहो दिन रात झांकी कोई न मेटे दात गुरु परमेश्वर एको जान जोत सुभावे सो परवान गुरु परमेश्वर एको जान जोत सुभावे सो कुर्बान गुरु परमेश्वर एको जान जोत सुभावे सो परवान गुरु परमेश्वर एको जान जोत सुभावे सो परवान जोत सुभावे सो परवान जोत सुभावे सो परवान गुरु बिना मैं नाही और गुरु बिना मैं नाही और गुरु बिना मैं नाही हो गुरु बिना मैं नाही हो बोलो गुरु गुरु कर गुरु बिना मैं नाही हो गुरु गुरु कर मन मोर गुरु बिना मैं नाही हो गुरु चरणी जाका मन लाल दुख दर्द भ्रमता का भाव गुरु चरणी जाका मन लागा दुख दर्द भ्रमता का भाव गुरु चरणी जाका मन लाल दुख दर्द भ्रमता का भाव गुरु चरणी जाका मन लागा दुख दर्द भ्रमता का भाव गुरु की सेवा पाए मान गुरु ऊपर सदा कुर्बान गुरु की सेवा पाए मान गुरु ऊपर सदा कुर्बान गुरु ऊपर सदा कुर्बान गुरु ऊपर सदा कुर्बान बोलो गुरु गुरु कर मन मोर गुरु बिना मैं नाही हो गुरु गुरु कर मन मोर गुरु बिना मैं नाही हो गुरु बिना मैं नाही हो
बिना मैं नाही हो, गुरु बिना मैं बोलो बोलो गुरु 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 कर मन मो, गुरु बिना मैं नाही हो, गुरु 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 कर मन मो, गुरु बिना मैं नाही हो। गुर का दर्शन देख निहाल, गुर के सेवक की पूरन घाल। गुर का दर्शन देख निहाल, गुर के सेवक की पूरन घाल। गुर के सेवक को दुख न व्यापे, गुर का सेवक दिस जापे। गुर के सेवक को दुख न व्यापे, गुर का सेवक दिस जापे। गुर का सेवक दिस जापे, गुर का सेवक दर्द बोलो गुरु बिना मैं नाही हो, गुरु गुरु कर मन मो, गुरु बिना मैं नाही हो। गुरु बिना मैं नाही हो, गुरु बिना मैं नाही हो। गुरु बिना मैं नाही हो, गुरु बिना मैं बोलो बोलो गुरु गुरु कर मन मो, गुरु बिना मैं नाही हो, गुरु गुरु कर मन मो, गुरु बिना मैं नाही हो। गुरु की महिमा लखी न जाए, पार ब्रह्म गुरु रहा समाए। गुरु की महिमा लखी न जाए, पार ब्रह्म गुरु रहा समाए। कहो नानक जाके पूरे बाग, गुर चरणी ताका मन लाग। कहो नानक जाके पूरे बाग, गुर चरणी ताका मन लाग। गुर चरणी ताका मन लाग, गुर चरणी ताका बोलो गुरु 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 कर मन मो, गुरु बिना मैं नाही हो, गुरु 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 कर मन मो, गुरु बिना मैं नाही हो। गुरु बिना मैं नाही हो, गुरु बिना मैं नाही हो। गुरु बिना मैं नाही हो, गुरु बिना मैं नाही हो। गुरु गुरु कर मन मो, गुरु बिना मैं नाही हो, गुरु गुरु कर मन मो, गुरु बिना मैं नाही हो। गुरु गुरु कर मन मोर, गुरु बिना मैं नाही। हिकिड़ी लाइन जो अर्थ चई छॾियां, उहो ई काफ़ी आहे। हेलो 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 आवाज़ थोड़ा ठीक कजांइ आवाज़। हिकिड़ो ई पहिरीं तुक जो इन जो मां त चऊं गुरु गीता आहे या पूरे शब्द जो अर्थ कर त हिकिड़ो ई गीत जीवन में काफ़ी आहे। हिकु घणी पटराइणी छो जो हिन में सभु आहे। गुर की टेक, टेक चइबो आहे सभु तूं आहे। उथारी तूं तो, विहारियूं तूं तो, खाराई तूं तो, हलाई तूं तो, सभु तूं जी भाषा मान इनखे चइबो आहे टेक। सभु कुझु उहो ई थो करे। घर सतगुरु मेरा ताणन ताण, सतगुरु मेरा घर दीवान। मां निमाणे जो माण ऐं मुंहिंजे घर जो मालिक। चाहे मुंहिंजो घर हुजे, चाहे हे घर हुजे, मुंहिंजी आत्मा मुंहिंजो सतगुरु आहे। आत्मा सो ई परमात्मा। इनके चइबो आहे टेक। गुर की टेक रहो दिन रात, जाकी कोई न मेटे दान। गुर परमेश्वर एको जान। मता कोई परमेश्वर बियो समझी। सतपुरुष की आरसी सतगुरा की दे, लखना चाहे अलग को तो इसी में लख ले। भगवान तो कोई आहे ही कान। माण्हू धारणा धारींदा आहिनि कोई भगवान, कोई भगवान, भगवान कुछ ईअं अलॻि सां कोई व्यक्ति ईअं वेहंदो थोरी। हा, जंहिं पंहिंजे सतगुरू में भगवान ॾिठो त उहो त चवंदो भगवान ॿियो कोई आहे छा। हालांकि कबीर ईअं चयो आहे गुरु गोबिंद दो उखड़े,
सिर्फ़ु गुरुअ जी महिमा अचे थी। बाक़ी कोई ॿियो गोबिंद आहे ई कान। गोबिंद खे ॿुधाइण वारो सतगुरु ई आहे। त गुर की टीक रहो दिन रात जाकी मेटे कोई न दात, गुरु परमेश्वर एको जान ज्योतिष भावे सो परवान, गुरु चरणी जाका मन। हाणे चवंदुसि त इहो शब्द जो ई ॾाढो वॾो अर्थ थी वेंदो। भाई हिकिड़े में ई चवां बसि गुर की टेक त सभु अची वई। पर इहो बि चई थो छॾियां गुरु चरणी मतिलबु गुरुअ जा पेर न, गुरुअ जो चरण, याने जिथे तूं अखियूं ॿूटे उते सम्झ माण्हू मंदर ते वेंदा आहिनि, टिकाणे वेंदा आहिनि, काॾे वेंदा आहिनि। जीअं गुरुअ खे सम्झे त गुरु चरणी, जिथे मुंहिंजी अखि ॿूटिजी उते मां मंदरु खणी आहियां। इहे गुरुअ जा चरण, उते मंदरु आहे, उते उहो मुंहिंजो प्यारो आहे, उते ई मंदरु आहे। असली मंदरु त तूं पाण सां गॾु खणी हलंदो आहे। कोई मंदरु ॿाहिरि आहे छा? अखियूं ॿूट गुरुअ जा चरण। गुरुअ जा चरण पेर न थींदा आहिनि, इहो त दार्शनिक अर्थ आहे। पेर चरण जेके चवंदा आहिनि, न, गुरु चरण गुरुअ जेको चयो आहे, अखियूं ॿूट उते उहो ई आहे। गुरु चरणी जाका मन ला दुख दर्द भ्रमता, उनखे कोई भ्रम संसो कान्हे। हाणे अचो मुद्दो सत्संग जो। मुंहिंजी माता हिकिड़ो गीत चयईं, सत्य जे मथां गीत चयईं, जंहिंखे सत्य जी प्यास आहे त उहो ई सत्य खे भाइसो सत्य आहे छा। हाणे अॼु सॼो सत्संग, सुभाणे गुरु महिमा, सुभाणे गुरु आहे बाक़ी अॼु को सत्य छाखे चइजे। हिकिड़ो पहिरियों त सलोक वशिष्ठ जो, त सत्य जी ख़बर पवंदी सत्य छाखे चइजे। भविष्य नानो संध्यते, अतीत नानो चिंततेत, वर्तमान निमेश हस्यंतते वर्तन्ते। हाणे इहो संस्कृत जो वशिष्ठ जो सलोक आहे। हिन जो अर्थ आहे भविष्य माण्हू सिर्फ़ु ॿिनि कालनि में जिए थो, जेको सत्य में जी न सघंदो। ॿिनि कालनि में जिए थो, या त भविष्य में, भविष्य जो कोई अनुष्ठान थो करे, या अतीत जंहिंमें भविष्य कल्पना आहे, अतीत थी गुज़रियो आहे, जंहिंसां कुझु बि अतीत जेको बि थी गुज़रियो आहे उनखे तूं खणो ई न। तूं पंहिंजो वर्तमान ख़तमु थो करे। वर्तमान थी असली सत्य। वर्तमान याने जेको समय हले थो, बाक़ी सभु दुनिया। कबीर ॾिठईं त कबीर खे अंदर में दुख लॻे पियो, चए पियो हे माण्हू को भविष्य जो कल्पनाऊं थो करे, भविष्य जो अनुष्ठान थो करे, भविष्य में हीअं कंदासीं, जेको बि करे थो भविष्य जे लाइ स्वर्ग मिलंदो, हे मिलंदो, कुझु बि न थींदो। या त कोई अतीत खणी करे पंहिंजे अतीत खे एॾो थो वधाए, एॾो थो वधाए, जंहिंसां बेचैन, परेशान, दुखी। पोइ कबीर खे हिकु सलूक आयो अंदर में, चलती चक्की देख के, चलती चक्की देख के दिया कबीरा रोए। चलती चक्की देख के दिया कबीरा रोए। दो पाटन के बीच में
साबुत बचान को, साबुत बचान को। ब पाठ, एक भविष्य एक अतीत, बस माण्हू पिसजनि था पिया। ऐं सत्य थी सिर्फ वर्तमान। कबीर त कबीर हो, कबीर चयो बि आहे। पहिरियों माण्हुनि चयो डूबियो कुल कबीर का, जाओ पूत कमाल, हरि नाम को बेच के घर में लायो माल। पुत्र पैसे जे लाइ माण्हुनि खे भरमाए थो, कमाल पीउ भरिसां ईअं करे, ऐं पुटु पैसा थो वठे। पर पुट खे पैसनि जी कान्हे। जॾहिं कबीर खे ख़बर पई हे मुंहिंजो पुटु माण्हुनि खे हिकारी जाॻाए थो, पैसा वठे पियो, पैसा पिया सड़न्स पिया, हे पिया थो, मुंहिंजे पीउ खे ॾेखारे तूं बि सत्संग कयो आहे। ऐं हे सत्संग जेको थियो आहे, पोइ जेको पुट कयो आहे, माण्हुनि में प्रतिभा अची वई। कबीर त ईअं ई कंदो, सीधो साधो कबीर। पुट जेको कयईं, चई हिते सभु ईंदा ईअं, ठीकु आहे हलूं था, माण्हू वञनि था, असां बि हलूं था पिया। भॻवानु पुछंदो चवंदासीं असां कबीर जो सत्संग ॿुधोसीं, ऐं ॿुधंदा न हुया, सभु ओबासियूं या निंड्रू कंदा हुया। पर कबीर त पंहिंजी वाणी चवंदो ईंदो। पर कमाल ॾिसे पियो, मुंहिंजो पीउ वाणी त चए थो, पर हे माण्हुनि में कोई स्वभाव में फ़र्क़ु ई न। उहो ई कूड़, उहो ई क्रोध, उहा ई वहमनस्था, उहो ई भविष्य में जीअणु, अतीत में जीअणु। ऐं जेके कमाल आहिनि, जंहिंखां पैसा वरिता आहिनि, चई भाई मुंहिंजे सत्संग में पैसा लॻंदव। पोइ माण्हू ॾिसनि पिया कमाल सत्संग में पैसा थो वठे, त सॼो शहर पियो चए डूबियो कुल कबीर का, जाओ पूत कमाल। सीटी तो वणे, हरि नाम को बेच के घर में लायो माल। कबीर ॾिठई, चई पुट इहे छा था चवनि माण्हू? चई बाबा चवनि त चवनि, मां जो उन्हनि सां कहिड़ो मतिलबु आहे। जेको सचो हूंदो आहे माण्हुनि जे चवण ते पैसा ई पिया अथव, जेके इहे वरितो आहे टको टको वरितो आहे सभिनी खां, सड़न था पैसा। ऐं जंहिंखां वरितो आहे भीड़ छटिजी वई आहे। ॾिसो जेको वरितो आहे, कबीर जो वरी हुननि सां ॻाल्हायो, भैरदा ॿुध विवेक खुलियो ऐं आभा, शिकिल में आभा अची वेंदी आहे। जीअं जीअं उमिरि वधंदी आहे, तीअं तीअं उन्हनि जी वर्तमान जी सत्यता प्रगट थींदी आहे। आभा मंडल उन्हनि जो बिल्कुलु सही थींदो वेंदो आहे। कबीर ॾिठई, कबीर त एॾो एॾो ज्ञानी हो, चई बराबरि पुट माण्हू इहे चवनि था, पर हाणे मां ई चवां थो। माण्हू चवनि पिया डूबो कुल कबीर का, बाओ जाओ पूत कमाल, हरि नाम को बेच में घर में लायो माल। कबीर चए पियो उबरियो कुल कबीर का, जाओ पूत कमाल। आधी भगत कबीर की, पूरी भगत कमाल। मुंहिंजी भगत अधूरी आहे, पूरी भगत कमाल जी आहे। भेण कमाल कमाल करे छॾी। त कमाल चएसि थो पंहिंजे पीउ खे, बाबा तव्हां छो था इहा चिंता कयो पिया? हीअ माण्हू त माण्हू अथव। चए थो पुट सभु ॿिनि पार्टनि में, चलती चक्की देख के दिया कबीरा रोए, दो पाटन के बीच में साबुत बचान को। चईं बाबा हिकिड़ी चक्की हलाए बि पई, मां ईअं तीअं सभु वञे बि पिसजंदो। चई बाबा तव्हां चओ था न दो पाटनि के बीच में, हाणे बीच माईअ खे चई बीच आहे, पुड़ो अलॻि कयसि। ॿ टे दाणा साबुत जेके कील सां लॻल हुया कढी ऐं ॾेखारियईं, बाबा हे ॾिस हे थी बचियल। इहो कीअं? चई इहे थी
असली वर्तमान वाला, न अतीत, अतीत जी काई बि। असां सॼो ॾींहुं अतीत जॾहिं जेको गुज़री वियो आहे, तीर कमान मां निकिरी वियो, ॿोली ज़ुबान मां निकिरी वई, गोली बंदूक मां निकिरी वई, वापसि ईंदी? तो ईअं चयो, तो ईअं कयो। ऐं वरी पाण खे ई वरी घणा माण्हू त जेको चयो अथऊं वरी पाण में ई चिंता कंदा आहिनि, जेकर हीअं न चई मां हीअं चवां। अरे बेवकूफ़, हाणे थी वियो आहे, वरी उनखे एॾो दोहराए थो, पंहिंजो वर्तमान थो विञाए। वर्तमान ई सत्य थी। वर्तमान में, वर्तमान छा आहे? वर्तमान जो कोई वॾो समय न आहे। मां हिकिड़ो गानो बि हलंदो आहे फिल्मी वर्तमान जो, थोरो गाने जी बोल अहिड़ा आहिनि, थोरो हुनखे सम्झणो पवंदो आहे। आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है। हो आने वाला पल जाने वाला है। एक बार एक मासूम सी कली, एक बार जो खिली, खिलते हुए कहा उस बाश में चली, देखा तो यहीं थी, खोजा तो नहीं थी, पल जो ये जाने वाला है। हो आने वाला पल जाने वाला है। एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं, एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं, जब दास्तां सुनी लम्हा था ही नहीं, जरा सा हंसा के थोड़ा सा रुला के, पल जो ये जाने वाला है। ओ हो आने वाला पल जाने वाला पल। हाणे हे जेको सलो कयो भविष्य, इन जो कोई भी तू अंदर में कल्पनाऊं न कर, हीअं क्या हीअं थी। तू सिर्फ़ जेको वर्तमान में जिए थो उहो ई सत्य में जिए थो। ऐं माण्हू खे सभिनी खे भविष्य जी चिंता, मां हीअं कयां, मां हीअं कंदुसि, मां उहो कंदुसि। अरे जेको थियणो हूंदो ज्ञानी, बाक़ी संसारी माण्हू त भविष्य जे लाइ एॾो सोचींदा आहिनि, मां त खाई पूरो कयां, पंहिंजे पुट जे लाइ, पंहिंजे पोटे जे लाइ रखी वञा, भला हीअं मुंहिंजो ॾीओ ॿारे, भला हे करे हो करे। अरे तुंहिंजो कहिड़ो मतिलबु, छा थी थी? वर्तमान में जेको हले ज्ञानी त उनखे ॾिसो, उहो संग्रह बि न कंदो, न ई भविष्य जी तव्हां ॾिसो अंदर में चिंताऊं लॻी पियूं, न लॻी पियूं। सुभाणे असांजो छा थींदो, पैसा न हूंदा, सुभाणे बीमारी थिए कुझु। ऐं हेॾा संत थी गुज़रिया, हिन में मोहम्मद जी त कथा अहिड़ी ईंदी आहे। मां जेको मोहम्मद खे सम्झे, मोहम्मद याने इस्लाम धर्म जो पैगंबर मोहम्मद, उहो कुझु रखंदो ई न हो। असां त वरी बि अन्न ईअं था वठी रखूं जीअं असांखे मिलंदो ई कान। असां ईअं आहे, घर में ईअं पियो हूंदा साल जो अन्न, ऐं हो त ॾींहं जो जेको आयो, जेको खाधो, बाक़ी सुभाणे जो सुभाणे ॾिसंदासीं। और सुम्हंदो हुयो मोहम्मद,
कुछ भी रखे न और निश्चिंत बिल्कुल वर्तमान में जीअंदो सदाई वर्तमान में जीअण ही सत्य में जीअण सत्य ये जेको साम्हूं हे जेके असांजो अखियूं आहिनि असांजो पक्षपात वारियूं अखियूं जीअं असांजूं ॾिसनि थियूं ओड़ो असां जियूं था छो जो असां माण्हू खे ॾिसी अतीत ऐं भविष्य खे ॾिसी करे ई असां वहिंवार कंदा आहियूं तो तोखे सत्य नज़र न ईंदी सत्य तॾहिं ईंदी पक्षपात खां रहित थी करे बिल्कुलु पंहिंजे अखियुनि खे तो ॾिस हे सॼो परमात्मा थी सत्य इनखे चइबो आहे सत्य में कोई हिंदू कोई मुस्लिम कोई ईसाई कोई यहूदी कोई बौद्धी कोई पंजाबी कोई मराठी कोई छत्तीसगढ़िया नो इन में भी पक्षपात आहे ऐं कोई धर्म भी अहिड़ो न थींदो आहे जेको माण्हू इन महिल मां कल्ह ॾिसां पियो हिकिड़ो वॾा वॾा संत चई धर्म जी रक्षा कंदासीं धर्म जी रक्षा थींदी आहे वॾा वॾा पिया चवनि मूंखे त ॾिसी करे मोबाइल में आश्चर्य पियो मंडलेश्वर वेठा कि धर्म जी रक्षा कहिड़ी धर्म जी रक्षा थींदी आहे छा धर्म जी रक्षा जे लाइ कुछ भी अगरि काई लड़ाई थी अधर्म धर्म जी रक्षा यानी जीअं इस्लामी चवंदो आहे धर्म जी रक्षा जिहाद यानी छा जिहाद यानी कि लड़ाई करे माण्हू मरे कोई भी माण्हू मरे कोई भी वो धर्म न आहे अधर्म आहे ऐं पुराणे ज़माने जा माण्हू चवंदा धर्म युद्ध थींदी ई न आहे कीअं थींदी धर्म युद्ध माण्हू कोई मरे ऐं माण्हू ई व्यक्तिअ में सत्य आहे इहो ई सत्य आहे जाते काथे ऐं उहा लड़ाई युद्ध अॻे ज़ाल आरती खणी करे पंहिंजे मुड़ुस खे सिंगारे अॻे 10 मुड़ुस पाईंदा हे ज़ाइफूं थी हाणे पाइनि अॻे हार कन ये हथ में चूड़ा ये मर्द पाईंदा हुआ खेल ॾिसो पुराणा खेल ॾिसो न मर्दनि खे पातल हूंदा हुआ माइनि खे न हूंदा माई त घर में वेठी हूंदी पातल त सराए न पातल मर्द खे चूड़ा मर्द खे कन में हेॾो ई हार पाए करे तलवार खणी करे ऐं उहा आरती कंदी हुअसि काॾे थो वञे धर्म युद्ध ते वरी ॾही खाराईंदी हुअसि चेरी हे धर्म जी युद्ध आहे अॼु मायूं बढ़िया आहिनि मां त चवंदो आहियां पोइ माण्हू चवंदा आहिनि बाबा मथे ते चाढ़े छॾियो आहे माइनि खे मथे ते न चाढ़ियो अॼु जी माई फर्स्ट क्लास आहे अॼु जी माई बरोबरीअ ते आहे अॻिली माई पढ़ाईंदा बि न हुया ग्रंथ तक माईअ खे न पढ़ाईंदा अॻे ज़माने में माईअ जी उमिरि नंढी पढ़ियल बि न हुजे लंबाईअ में बि नंढी हुजे ॾाढो ई ॾिसंदा वॾी हूंदी त मूंसां मथे ते चढ़ी वेंदी पढ़ियल हूंदी मूंखे मथे ते चढ़ी वेंदी ऐं हाणे स्त्रियूं पढ़ियल आहिनि हाणे त कोई ईअं अॻे पोइ मरंदो पोइ माई थी वेंदी विधवा पोइ गुलाम थी करे विकिजंदी तव्हांखे ख़बर ई कान्हे विकिजंदी बेवकूफ़ माई हुई मर्द खे चवंदी धर्म जी युद्ध थींदी आहे अॼु जी माईअ खे चए मां वञा थो धर्म युद्ध वेह ते धर्म युद्ध ते थो वञे मरंदे न मरंदसि मां तोखे छा आहे धर्म जी युद्ध थींदी आहे छा काई बि युद्ध त युद्ध आहे न युद्ध ई आहे न हुजे धर्म जी युद्ध न थींदी आहे उहो लिखियलु धर्म की रक्षा धर्म जी रक्षा न थींदी आहे धर्म जी साधना थींदी आहे धर्म उनखे ई चइबो आहे जेको माता शब्द चयो सत्य को चाहने वाला सत्य यानी वर्तमान में पक्षपात खां रहित थी करे ऐं हे ॾिसे तूं सत्य में ई आहे इहो ई सत्य मां हिकु सूफ़ी असांजो गुरुदेव भॻवानु जाते जाते मूंखे ॾिसी ॾिठा असांजा सूफ़ी
गुरुदेव भगवान इहो शब्द चवंदा सत्य में छा, ये समझ जो शब्द है, सूफ़ी कलाम आहे। पर माण्हू मां चवंदो बि आहियां त तव्हां मां सम्झां थो न सम्झंदा हूंदो। अॼु सम्झिजो उहो सूफ़ी कलाम छा आहे। असांजे गुरुदेव भगवान बिल्कुलु इहो चवंदा प्राय सत्य छा आहे। ओ जाते काथे मांखे ॾिसी पियो ठर, ओ जाते काथे मांखे ॾिसी पियो ठर, मांखे न उनखे सत्य खे, यानी वर्तमान जी दृष्टिअ सां। जेको मां सां मोहबत रखंदो सोई पुरुष अमर, जेको मां सां मोहबत रखंदो सोई पुरुष अमर, ओ जाते काथे मांखे ॾिसी पियो ठर। चाड़े सुरती देस गगन में वसाए बूंद बहर, चाड़े सुरती देस गगन में वसाए बूंद बहर, अमृत रसना हस हस पीवो। श्लोक जो पहिरियों श्लोक, भविष्यम नानु संविधान, कोई भविष्य जो कोई अनुष्ठान या कुछ भी न सोच। अतीतम नानु चिंतम, यानी चिंता अतीत जी न कर। वर्तमान निमेश, निमेश यानी जेको पल, इन में जेको ख़ुशि आहे, आनंदित आहे, आनंद में जेको वर्तदे थो, इहो ई सत्य में आहे। सुभाणे छा थींदो, जेको गुज़री वियो आहे, कोई मतिलबु। ऐं असां अतीत जीअं उमिरि वधे थी तीअं अतीत वञे थो वधंदो वञे थो वधंदो। पोइ जंहिंखे अतीत वधंदो थो वञे, अंदर में अतीत यादि थो कंदो वञे, हीअं न थियो हीअं थियो, हीअं न कयां हीअं कयां, क्रोध ईंदी। वर्तमान पंहिंजो पूरो ख़तमु करे छॾींदो। तूं अंदर में वीचार त ॾिस, अती छा जा या अतीत जा या भविष्य जा, वर्तमान में वीचार थींदो ई कान। वर्तमान त वर्तमान आहे, बिल्कुलु शांति आनंदित। वर्तमान में आनंदित ख़ुशि, उहो ई हीअं ॾिसी सघंदो। चाड़े सुरती देस गगन में वसाए बूंद बहर, अमृत रसना हस हस पीवो। अमृत रसना वर्तमान में, अमृत रसना हस हस पीवो। जान सारो थी सर, ओ जाते काथे मांखे ॾिसी पियो ठर। जहान सारो थी सर, ओ जाते काथे मांखे ॾिसी पियो ठर। जेको मां सां मोहबत रखंदो सोई पुरुष अमर। खाई गोतो गैब गुफा में तांगे लह जाए तड़। खाई गोतो न गैब गुफा में तांगे लह जाए तड़। सोहां शब्द में सुरतीला, ये न त सोहम सोहम वेठो चई, वाणीअ सां अखर सां कुझु न थींदी। इहो भॻवान जो नालो चवण त ईअं आहे जीअं मूर्त जो ॾीओ हिते टंगे छॾियां, खस जब जो कंहिं पेंटर ठाहियो हुजे, रोशनीअ में ॾिसी ॼण ॾीओ ॿरे थो पियो, हाणे हथ सेकीस, लाइट बंदि थिए सुञ, कोई रोशनी ई न। ईअं थी अखर चवण, नालो ईअं चवण सां न, सत्य में जीव, सत्य में, सत्य यानी परमात्मा में। इहो ई सोहम शब्द में
सुरती लाइज घूमी ॾिसी घर घर ओ जाते काथे माखे ॾिसी पियो ठर घूमी ॾिसी घर घर ओ जाते काथे माखे ॾिसी पियो ठर जेको मां सां मतलब समझो था न मां सां जेको वो सत्य चारों तरफ परखियल हिन महिल हाणे हींअर मथां ही भगवान समझो अतीत में थी गुजरा या भविष्य में कोई स्वर्ग मिलंदो या मिलंदो सब माण्हू कंदा ई छाजे लाइ अनुष्ठान यो अनुष्ठान छाजे लाइ कंदा आहिनि स्वर्ग जे लाइ असांखे स्वर्ग में भविष्य में और जेको भी कंदा आहिनि भगवान जो नालो जपींदा या पूजा कंदा कुछ भी कंदा अंदर में मां त ॾिसंदा आहिनि भावना हूंदी अथसि स्वर्ग मिलंदो पोइ हाणे नरक में जेको वर्तमान में आहे उहो ई मिलंदी भविष्य में वर्तमान में तूं आनंदित आहे भविष्य डुकंदो वेंदी जेको अतीत थी इहो वर्तमान तो खाए वर्तमान में जेको हूंदो उहो भविष्य ठहंदी इन करे चाहियां तो वर्तमान में आनंदित खुश हुजो भविष्य पाण ई उॾामंदो वेंदी अतीत में जेको कयो थी उहो हिन महिल वर्तमान थी सॼो वर्तमान थी उहो जन्म चाहे हुजनि ये सॼो हिन महिल तुंहिंजो अति हिन महिल ये शरीर धन और परिवार इहो असांजी प्रारब्ध आहे इहा सॼी अतीत जी आहे हाणे तूं वर्तमान में छा आहे भविष्य ठहंदी हाणे अगरि तूं दुखी आहे न सोचजांइ कॾहिं त मां सुखी थींदुमि हिन महिल दुखी आहे पोइ चवंदे मां सुखी थींदुमि न थींदे भविष्य बि दुख ईंदी हिन महिल ई तूं वर्तमान में सुभाणे छा थियणु मां तूं हिन महिल ख़ुशि रहो हिन महिल ख़ुशि आहीं न डरी छो थो पियो मरी छो थो पियो चिंता भई जेको थींदो थींदो हे सभिनी मां हे अनुभव संतन महापुरुषनि जा हे मां हुनजी कथा अञा न ॿुधाई केरु मोहम्मद न रखंदो कुझु बि आख़िरीअ में बि जेॾी महिल मोहम्मद खे शरीर छॾिणो मरणो त सभिनी कया मोहम्मद बि शरीर जंहिंमें छॾे पियो राति जो ईअं सुम्हियो मोहम्मद खे मज़ो ई न पियो अचे चए वॾो छा थी वियो आहे मां सत्य में ई नथो जियां पियो असत्य ई सत्य थो अचे मूंखे छो छा थी वियो आहे राति जो पंहिंजी घरवारीअ खां पुछाईं मूंखे अंदर में बेचैनी छो आहे कुझु रखियो दीसा ज़ाल चयईं मां कॾहिं न रखियो हे भरता शाम जो डॉक्टर चयो बसि हे हाणे आख़िरी आहे मोहम्मद बसि हाणे राति जो जेतिरो हलियो मूंखे भउ हुयो चई छाजो चई 5 दीनार रखिया 5 दीनार रखिया हेॾी उमिरि न रखे चई मां तव्हांजे करे रखिया सुभाणे राति बेरात अरे राति बेरात वञ ॿाहिरि ॾिस कोई बीठो हूंदी चई हिन महिल केरु हूंदो अची वञ मां चाही वञे ॿाहिरि त हिकिड़ो ॼणो बीठो आहे चएसि तूं माता मां बीठो मां दर कीअं खड़कायां मां हिते बीठो मूंखे 5 दीनार खपनि मां मरां थो मूंखे ज़रूरी खपनि अड़ी ॾिनईंसि जिन मां आई चई त बराबरि बीठो हुयो चएसि तो ॾिस जॾहिं वठण वारो राति जो अचे थो ऐं उनखे मिलिया त छा असांजो कमु रहिजी वञे उनखे मिलिया न असांजो कुझु रहिजे हा पोइ त ज़ाल चई भैया असां त ग़लति कयोसीं ओॾी महिल ई मोहम्मद चादर मथे कई पाण खे पातई शरीर छॾे सत्य में जियो सत्य में ही वियो हिनखे ई असली मौत चइबो आहे हिते सॼो ॾींहुं पैसा 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 हिकिड़ो ॼणो
बिल्कुल मरे पियो, सॼी जिंदगी पैसा, सॼी जिंदगी पैसा, दुकान घर पैसा, दुकान 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 पैसा, ॿारनि जो प्रेम प्रेम कुझु बि न। आख़िरीअ में मरे पियो, आख़िरीअ में उन जेके बि जवाब मिलियो, मरे पियो, 4 पुट हुअसि, ज़ाल बीठी हुअसि, जवाब मिलियल हुयो। वञी आख़िरीअ में पंहिंजे पुट खे यादि कई, चई मुंहिंजो राम पुट, अरे ज़ाल ख़ुशि थी वियसि, मस पुट खे भेणा यादि कई, ज़िंदगी में न यादि कई पुट, हा आहे, चई पोइ लच्छू, लच्छू बि आहे, भर्त बि आहे, ज़ाल ख़ुशि पई थी, चई कॾहिं न भेणा पैसनि खां सवाइ, दुकान खां सवाइ कुझु कयो ई कान्हे। चई शत्रु, अरे शत्रु बि आहे, ज़ाल ख़ुशि पई थिए, मस भेणा आख़िरी में जवाबु मिलियो, वञे तूं पंहिंजे पुटनि खे त घटि में घटि या भॻवान खे न कई त न कई, पुटनि खे त यादि कई। पोइ वरी थोरी अखि खुलिया, चई बाक़ी दुकान ते केरु वियो आहे? ज़ाल पई चए पिया असांजे लेखे त उनखे सॼो दुकान ई यादि हुयुसि। अहिड़नि माण्हुनि जो मौत पोइ तव्हां सम्झो था त उहो छाजो जनमु वठंदो। अंतकाल जो लक्ष्मी सुमरे, ऐसी चिंता में जो मरे, सर्प जोन वल वल तरे, ए माई मेरो गोबिंद नाम न विसरे। अंतकाल अंत मते साई गते ही, पैसा पैसा पैसा। अहिड़ो माण्हू कॾहिं वर्तमान में जी न सघंदो, रोंदो आयो रोंदो वेंदो। मौत हुजे, रोंदो आयो जब मैं पैदा हुआ जगह सा तुम रोए, कबीर जो ही सलो। जब मैं पैदा हुआ जग हसा मैं रोए, जब कबीर वञे पियो, दुनिया रोए पई, कबीर खिले पियो। ऐसी करनी कर चलो, तुम हंसो जग रोए। जिंदगी तो बेवफा है, एक दिन टुकराएगी। जिंदगी तो बेवफा है, एक दिन टुकराएगी। मौत महबूबा है, अपने साथ लेकर जाएगी। मर के जीने की अदा जो दुनिया को सिखलाएगा, वो मुकद्दर का सिकंदर, वो मुकद्दर का सिकंदर, जाने मन बहलाएगा। रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा। रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा। वो मुकद्दर का सिकंदर, वो मुकद्दर का सिकंदर, जाने मन बहलाएगा। रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा। हमने माना ये जमाना दर्द की जागीर है, हर कदम पर आंसुओं की एक नई जंजीर है। हाल गम पे जो खुशी के गीत गाता जाएगा, वो मुकद्दर का सिकंदर, वो मुकद्दर का सिकंदर, जाने मन बहलाएगा। रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा। रोते हुए आते हैं सब,
सब हंसता हुआ जो जाए। वर्तमान यानी सत्य। सत्य इन करे चयो जो कोई भी नालो खणंदुसि इन करे जिन झलक वती उन्हनि चयो आहे सत्य। सत्य इन करे जी नालो चवंदासीं कोई भी अल्लाह तो वरी इस्लाम वारा चवंदा, राम वरी हिंदू चवंदा, गॉड वरी ईसाई चवंदा, द्वैत थी वेंदो। सत्य त कोई कंहिंजो नालो ई न आहे, सत्य त सभिनि जे लाइ आहे। मां चवां शइ उहा जेकी सभिनि जे लाइ हुजे। इहो ज्ञान भीड़ में न मिलंदी। ऐं माण्हू भीड़ में ॾाढो घुसंदो आहे, चवंदा हेॾा माण्हू। भीड़ में सत्य न मिलंदी, न मिलंदी, न मिलंदी। सत्य खे पाइण जे लाइ अकेलो थियणो पवंदे। व्यक्तिअ में सत्य। भीड़ सत्य न सम्झंदा आहिनि। ऐं माण्हू खे ॾिसंदा आहिनि भीड़ जा हिसा हूअं ई चवंदा आहिनि। भीड़ छाजी थींदी आहे? रिढुनि जी, ॿकरियुनि जी। शींहनि जी भीड़ न थींदी आहे। शींहुं हिकु हूंदो आहे या ॿ हूंदा। शींहनि जी भीड़ न थींदी आहे। ऐं माण्हू ॾिसंदे भीड़ वञो ॾे हिते कुझु हूंदो, कुझु न थींदी। भीड़ खां अलॻि थियणो पवंदो। सत्य खे पाइण जे लाइ व्यक्तिअ जी पंहिंजे अंदरि, हिते समाज ऐं देश न, व्यक्ति। माण्हू चवंदा आहिनि असां समाज सां प्रेम कंदा आहियूं, असां भारत माता सां प्रेम कंदा आहियूं, ऐं माण्हुनि सां विढ़ंदा आहिनि। कंहिंसां प्रेम कंदा आहियूं? समाज सां। समाज कोई आहे? हाणे हे जेके तव्हां वेठा आहियो राति जो 1 बजे हितो ॾिसां सभु हली वेंदो, कुझु बि न हूंदो। माण्हुनि सां ई त समाज आहे। समाज सां प्रेम वरी कंहिंसां? माण्हुनि सां विढ़ंदा आहिनि। माण्हूअ में सत्य है। माण्हू सत्य खे पाइण जे लाइ अकेलो सत्य में जीअण जे लाइ हे जेको गीत हलंदो, जेको जाते काथे खाई गो तो गैब गुफा में तांगे लहे जाए तड़। सोहाऊं शब्द में सुरती लाइज, सोहाऊं शब्द में सुरती लाइज। घूमी ॾिसी घर घर ओ जाते काथे माखे ॾिसी पियो ठर। अजायो जन्म तूं छो थो विञाए, मीम अखर में मर। मां मुंहिंजो माया, मुंहिंजो घर आहे, मुंहिंजो दुकान आहे, मुंहिंजो परिवार आहे, माया। इहा अस्मिता मारींदे, इहो अहम मारींदी। मां चयो न भाषा तूं जी हुजे, तूं आई, तूं व्यापक, तूं आहे सभु। अहंकार में सत्य न भासंदी। जॾहिं पंहिंजी अहमता, अस्मिता इहा दूर थींदे तॾहिं ही निर्मल अखियुनि सां वर्तमान में, वर्तमान मां बार बार अॼु चवां सॼो सत्संग वर्तमान में, वर्तमान में खा पी ख़ुशि भविष्य उॾामंदो ईंदी। वर्तमान में तूं पारू तो वांगण दुखी आस करीं तो भविष्य जी स्वर्ग मिलंदो कोई। ऐं माण्हू खे सम्झा छो जो शास्त्रनि में ग़लति लिखियलु आहे स्वर्ग जा वृत्तांत आहिनि। स्वर्ग में छा आहे? पढ़िया अथव न शास्त्र। स्वर्ग में कल्प वृक्षा जेको घुर टेको मिलंदो आहे। उर्वशी रंभा ऐं संभा 16 साले जूं स्त्रियूं आहिनि, सदाई 16 में हूंदियूं आहिनि, उहे मिलंदियूं आहिनि ऐं मिलंदो आहे।
हिते मनाए उते पीअण लाइ मिलंदो आहे छा चछमा शराब जा ये सुर्ग जा वृतांत उन जे लाइ माण्हू पाठ कंदो आहे पूजाऊं कंदो आहे दान कंदो आहे हिते कंदोसि उते मिलंदो मतां इहे मूर्ताईअ में पाई कुझु बि न थींदो थी कोई सुर्ग कान्हे को सुर्ग थी त हिते ई थी सभु सुर्ग ऐं नरक उते कुझु बि कान्हे घणा वरी हिकिड़ो वरी मां ॿुधुमि त चेक थो लिखी ॾे 1.5 लख रुपया ॾे तोखे मां लिखी थो ॾियां घर वञे उनजे घर रोटी खाए $1 लख वठे उनखे लिखी ॾे तूं सुर्ग में वेंदे माण्हू बि ख़ुशि मां सुर्ग में वेंदुमि मां इहो चेक कुझु ऐं बाहि में साणो पवंदी कोई चेक ॿिए कान मिलंदो अथई चूटियाई में न वञ हे घणा माण्हू भॻवान था ॾेखारनि पिया चवनि था भॻवानु थो ॾेखारे भॻवानु ॾिसंदे त पाण में ई ॾिसंदे जेको चए हली आहे ॾेखारियां थो फासाईंदी अॼुकल्ह ॾाढा था माण्हू फासनि विया ॾिसो मां त चवां पंहिंजो सिर्फ़ु तोखे किथां अहिड़ो सत्संग मिले जंहिंमें तोखे ख़बर पए मूं में रूपांतरण अचे थो बाक़ी काॾे वञे ई न घणो पंहिंजो घर तुंहिंजो मंदरु थी तुंहिंजो दुकानु तुंहिंजो मंदरु थी मां ॿियो मंदर बि न ठाहे घर में बि मंदरु न ठाहे घर में मंदरु छो था ठाहे असांजो घर मंदरु आहे असांजो दुकानु मंदरु आहे तूं उते वहिंवार कर सत्य जो कोई ग्राहक अचे ग़लति न कर उनसां मिठो ॻाल्हाए सत्य में ॻाल्हाए सत्य ॻाल्हाए मधुर ॻाल्हाए प्रिय ॻाल्हाए धीरो ॻाल्हाए थोरो ॻाल्हाए इहो सत्य में जीअण थी तुंहिंजो दुकानु मंदरु आहे तुंहिंजो घर मंदरु आहे ये घर में जेको तव्हां ये कमु कयो थियूं या पूजा आहे तव्हांजा ॿार खाइनि था तव्हांजो पति तव्हांजो सहुरो तव्हांजी ससु उहे खाइनि था उन्हनि खे जॾहिं पाई वञे थी 3 कलाक वई आहे चई मां ॿई दर्शन करणु अरे हेॾी बुर्स वेठो आहे हुनखे रोटी कान्हे दर्शन वरी मां जो करणु वई आहियां 3 कलाक लॻाया थी हाणे माईअ खे ठहे थो 3 कलाक 3 ऐं 4 कलाक माण्हू अधु ॾींहुं गाइब पोइ उहा माई वेंदे न काॾे पाड़े में वेंदे फुल्को हुतां टिकाणे मां फुल्को हुतां टिकाणे मां फुल्को पोइ घर ईंदे कोन मां खाई आहियां खाई छो न ईंदी अरे पंहिंजो घर मंदरु थी दुकानु मंदरु थी पूजा आहे जेको तूं करे बसि तोखे सम्झ सिर्फ़ु अचे सत्य में जीअण जी सम्झ अची वञे मां चवां काॾे वञण जी ज़रूरत ई कान्हे मां मुंहिंजो अंदर में न हुजे हे जेको शब्द हले थो पियो अजायो जनम तूं छो थो विञाए मीम अखर में मर छॾे लोभ मोह माया जो छॾे लोभ मोह माया जो साकी थी उस भर ओ जाते काथे माखे ॾिसी पियो ठर ओ जाते काथे तुझे पतीअ में तुझी पत्नीअ में तुझे पुट में तुझे सहुरे तुझी ससु में तुझी भाॼाईअ में मां चवां जंहिंखे भाॼाईअ में भॻवानु नज़र अचे सम्झां चढ़ी वियो ऐं भाॼाई खे वरी निणान में अची वञे त चढ़ी वई भई मुश्किल थो थी वञे ॾाढो घरनि में वञा त उते गड़बड़ लॻी पई आहे चवंदी आहे बाबा इहो त न थींदी अड़े की तुंहिंजी गाथा त असां ॿुधी आहे पर इहो न थींदी ठुशम ठुशा लॻी पई आहे पोइ छा ज्ञान पढ़ाईंदव छा कुल पढ़ाईंदव पहिरीं ॻाल्हि त जेको सत्य में जीअंदो उहो त चवंदो मां हाराईंदुसि खटण जी कोशिशि न कंदो सत्य यानी प्रेम प्रेम में अॻिले खे सम्मान तॾहिं ई प्रेम थींदो अॻिले खे असां मालिकियत कंदासीं सौम्यत कंदासीं त असांजो प्रेम न थी सघंदो प्रेम में त मिटिजणो पवंदो आहे प्रेम में अॻिले खे वॾो कबो आहे तॾहिं ई प्रेम थींदो तॾहिं ई सत्य में जीअंदे असां चवंदा मां वॾो मां वॾो मुंहिंजी हले घर में प्रेम न करे सघंदो सत्य में जी बि न सघंदो ऐं ईअं जीअं तुंहिंजे अंदर में आनंद हूंदी हुन में मां वॾो पोइ वरी ॾिस वॾो आहे त
सभु सहिणो पवंदे। ऐं नंढो आहियां त हाणे मां वॾो थियां, सम्झो हाणे किरंदो केरु, न सम्झो तव्हां किरंदव, केरु किरंदो? जेको पाण खे वॾो सॾाईंदो। मथे वेठो मां आहियां, किरंदुसि मां, कि तव्हां हेठि किरियल खे छा किराईंदासीं? अहिड़ी विरती अगरि असांजी हुजे त सत्य में मां बार बार चवां, इहे शब्द पूरा कयां। अजायो जनम तूं सोतो विञाई, मीम अखर में मर, छॾे लोभ मोह माया जो, साखी थी उस भर, ओ जाते काथे माखे ॾिसी पियो ठर। चवे गंगाराम सुन भाई जेवल, निसंग आहियां मां नर। आहियां बि सभिनी में, पर निसंग आहियां, मूंखे कोई लेपो कान्हे, आत्मा के कोई लेपो कान्हे, उन परमात्मा के कोई लेपो कान्हे, लेपो तुंहिंजे मन में आहे। चवे गंगाराम सुन भाई जेवल, निसंग आहियां मां नर। सब घट सचो मां पर घट आहियां, सब घट सचो मां पर घट आहियां। जिए वहे थो जर, जिए वहे थो जर, ओ जाते काथे माखे ॾिसी पियो ठर। जर जिथे हूंदो आहे सदाई पाणी हूंदो आहे, कॾहिं खोट न थींदी आहे, पोइ सदाई उहो ई नज़र ईंदी। जॾहिं अहिड़ो थींदे असांखे छुए थो, संग छुए थो, सभु छुए थो। जॾहिं अछूतो थींदे, जॾहिं तूं पंहिंजे उन खे अंदरि ॾिसंदे, जेको आहे उहो अछूतो आहे, उन में छुअण न आहे। मन में छुअण आहे, उहो त मन खां जेको सत्य में जीअंदो, मन खां पार थी वेंदो। मां अॼोको सॼो सत्संग सत्य छा, सत्य कोई ईअं कोई भॻवान न आहे, ही सभु सत्य आहे। रूपनि में अरूप, आकारनि में निराकार, नामनि में अनाम, उहो ई सत्य। जीअं जर सदाई वहंदो आहे, तीअं उहो सदाई आहे। चवे गंगाराम सुन भाई जेवल, निसंग आहियां मां नर। सब घट सचो मां पर घट आहियां, जिए वहे थो जर, ओ जाते काथे माखे ॾिसी पियो ठर। जेको मां सां मोहबत रखंदो, सोई पुरख अमर, ओ जाते काथे माखे ॾिसी पियो ठर। हाणे इहा विरती त तुंहिंजे अंदर में थी, बाक़ी पाठन करण सां, पूजाउनि करण सां, विर्त रखण सां, बुखुनि कढण सां इहे ॻाल्हियूं न थींदे, इहे सहज में थींदे। जॾहिं इन्हनि खां बात थींदी सहज में। कोई असांखे बुख न आहे कढणी, कोई भॻवानु नथो चए तव्हां बुख कढो। छो बुख कढो? छो असां तप, हिकु थींदो आहे सत्य, ॿियो थींदो आहे तप। टाइम घणो थी वियो आहे? 1.25 कलाक थी वियो आहे भाई। बाक़ी सुभाणे आख़िरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा खे नमस्कार।